लालकण खां ॾिसूं था दरबार शाह जी रिपोर्ट। सिंध सोसाइटी फॉर ह्यूमन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन सिंध ऐं DEPD हुकूमती सिंध जे सहकार सां आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान में इंसानियत हमदर्दी ऐं समाजी भलाई जो शानदार मिसाल क़ाइमु कई वई, जिते 100 माज़ूर फ़र्दनि में व्हीलचेयर, ट्राईसाइकिलूं, हियरिंग एड ऐं बेसाखियूं विरहाई वयूं। हिन बामक़सद ऐं तारीख़ी तक़रीब जो मुख्य मेहमान मेयर लाड़काणो अनवर अली नवाज़ लोहर हुयो, जॾहिं त मेहमान ख़ास सईद अली जतोई डिप्टी डायरेक्टर DEPD हुआ। तकरीब में ख़ालिद हुसैन भुट्टो, सिकंदर अली अब्बासी, मैडम शबाना मंजूर, जावेद अली बलोच, वकार अली अबड़ो, रियाज हुसैन अब्बासी, गुलाम ज़मीर सियाल ऐं मैडम बेनज़ीर जतोई साहिबा जिन एज़ाज़ी मेहमान तो शिरकत कई, जिते तकरीब जी मेज़बानी नेमतुल्ला जख हुयो, चेयरमैन सिंध सोसाइटी फॉर ह्यूमन डेवलपमेंट सिंध जिन कई। तंज़ीम जे चेयरमैन नेमतुल्ला जोखियो जिन आजाणियूं ॾींदे चयो त असांजी हर मुमकिन कोशिश हूंदी आहे त माज़ूर अफ़राद जो जेतिरो थी सघे मदद करे उन जे मायूसी चेहरनि ते मुर्कूं विखेरियूं। असांजे मुआशरे जो जेको रहियल हिसो हो, इहे जेके फ़र्द आहिनि जंहिंजे लाइ मां चवंदो आहियां त पर्सन स्पेशल क्वालिटीज़ ऐं स्पेशल जेके ॿारनि जे लाइ ऐं उन खां बाद हिन स्पेशल माण्हुनि जे लाइ, पर ॿी ॻाल्हि इहा कि मेरे साथ नौजवान जे लाइ बि कंदी आहे त इहे हर जॻह ते जेको भेण जी कम थी करे माशाल्लाह, ऐं उनजो वॾो शुक्रियो अदा कयां थो त उहा असां सां गॾु टीम थी करे नौजवाननि सां ऐं हर शाना बशाना गॾु हूंदी आहे। हिन टाइम